ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 8 अध्याय जे बे भाग में ॾिठो त जॾहिं श्याम सां सभई महारथी मिली करे विरण लगन था, तॾहिं हू हाराइजी वञे थो। तंहिं बाद दुर्योधन उनखे कैद करे हस्तिनापुर में रखे थो। जंहिंजो अहवाल जॾहिं राजा उग्रसेन खे ख़बर पई, तॾहिं राजा उग्रसेन श्री कृष्ण भगवान खे हुकुम ॾिनो त सॼी यादव सेना खे वठी वञी हस्तिनापुर ते चढ़ाई कनि। लेकिन श्री श्याम सुंदर बलदाऊ जीअ जी वेनती करण ते सेना न वठी वियो ऐं बलदाऊ जीअ खे आज्ञा ॾिनाई त हू वञी पंहिंजे दोस्तनि सां यानी के कौरवनि सां सलाह मशवरो करे श्याम खे छॾाए। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 8 अध्याय जो 3 भाग शुरू करे रहा आहियूं। श्री सुखदेव जी चवनि था त हे राजा परीक्षित, बलराम जी चयो त हे दुर्योधन, धृतराष्ट्र ऐं भीष्म पितामह महाराज, उग्रसेन तव्हांखे इहो न्यापो मोकिलियो आहे त जंहिं बालक खे 6 महारथियनि गॾिजी अधर्म सां जलियो ऐं हिन हिकिड़े 6 महारथियनि खे लड़ाईअ में मोह ॾेई हेठायो कयो, तंहिं ते बि तव्हां ईअं न सम्झो त उन जा सभई घर वारा पहुची असांजो कहिड़ो हाल कंदा। हे धृतराष्ट्र, जेतोणीकि उन बालक खां अज्ञान विचां इहो अपराध थियो आहे जो राजकन्या खे स्वयंवर मां खणी वियो, पर तॾहिं बि तव्हांखे दोस्त थी कैद कराइण वाजिब न हो। बेशक छोकिरियुनि खे पंहिंजे मिटनि माइटनि में ॾियणु घुरिजे, पर तंहिंखां कहिड़ो न चङो थिए जो पुराणनि संबंधियुनि खे ॾिनी वञे। हींअर तव्हांखे इहो वाजिबु आहे त श्याम खे कैद मां कढी लक्ष्मणा सां परणाए मुंहिंजे हवाले करियो। प्यारा भक्तों, बलराम जी जी इहा ॻाल्हि ॿुधी दुर्योधन सभिनी कौरवनि सां सलाह करे कांवर जी चयो त हे बलराम जी, तव्हां घणी वॾाई उग्रसेन जी न करियो। असां खां इहो ॿुधणु सुठो नथो वञे। हींअर ताज़ी 4 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे त उग्रसेन खे को संसार में सुञाणंदो ई कोन हो। हिन असां सां माइटी कई, तॾहिं खां उन जी पदवी वधी आहे। उग्रसेन अपमान करे असांखे अहिड़ी तरह न्यापो चवाए मोकिलियो आहे जीअं को राजा रहित खे हुकुम ॾींदो हुजे। वॾो अजब आहे जो पेरनि जी जुती सर ते चढ़े। यदुवंशियुनि खे असां चवण ऐं छट ॾेई राजा कयो, तिन खे इहा ॻाल्हि चवंदे शर्म न थे आयो। श्री कृष्ण खे द्वारिका जो राज करे अॻूणी ॻाल्हि पंहिंजी विसरी वेई जॾहिं मथुरा में ग्वालनि सां रहियो थे, जॾहिं असां उनखे पाण सां खाराहे राज गद्दी ॾियारी
तॾहिं संदसि ॻाणाटो राजाइन में थियो अथसि। एॾी भलाई करण ते बि हिन असांखे अहिड़ो फल ॾिनो आहे। कंहिं ॿिए सां एॾी भलाई करियूं हा त जनम जनम ताईं असांजो अहसान मञे हा। ॾाढे शर्म जी ॻाल्हि आहे जो यादव हमेशह असांजी ताबा में रही हींअर असांजी छोकिरीअ सां शादी करण था घुरनि। आकाश मां पाणीअ बदिरां पथर वसी नथा सघनि। इहो सभु असांजी माइटी करण जो सबबु आहे जो ॿिया राजाऊं असांजे नाले करे उन्हनि जो आदर भाव कनि था, न त उन्हनि खे केरु पुछे हा। बेशर्मी ऐं लचाई करे श्याम स्वयंवर मां मुंहिंजी धीउ खणी वञण जी कोशिशि कई। असांखे वाजिबु हो त श्याम खे उते मारे छॾियूं हा, जीअं वरी ॿियो को ईअं न करे हा। पोइ माइट हुअण करे ईअं न कयोसीं। दुख आहे जो तव्हां बलदेव जी ही सिफ़ारिश करण आया आहियो। अॼु राजा इंद्र खे बि अहिड़ी सुमर्थी न आहे जो हू असां सां या भीष्म पितामह ऐं द्रोणाचार्य जे साम्हूं अची विरी सघे। जॾहिं कृष्ण काल यमन ऐं जरासंध जे घेरे करण सां मथुरा छॾे भॼी वियो हो, तॾहिं इहा सभु वॾाई ऐं बल केॾां वियो हुअसि जो अॼु असां ते हुकुम हलाए थो। इहो सभु ॾोह भीष्म पितामह ऐं धृतराष्ट्र असांजे वॾनि जो आहे, जिन यदुवंशियुनि जो आदर भाव करे उन्हनि खे एतिरो मथे चाढ़ियो आहे। न त ईअं छो उग्रसेन चवाए मोकिले हा। प्यारा भक्तों, दुर्योधन इहे कठोर वचन राजा उग्रसेन ऐं ॿियनि खे जोश में चई सभा मां उथी हलियो वियो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 8 अध्याय जो 3 भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।